अस्सलाम वालेकुम। अक मौजूद याली मदद जी सिंध जी साईं जी एम सैयद शहीद बशीर ख़ान कुरैशी हिन दुनिया में न आहे, पर हुन जो हिकिड़ो ॿोल आहे जेको मास्टर मंज़ूर चयो, सचो देशी हुयो पको देशी हुयो, हाँ बशीर कुरैशी जवान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सचो देशी हुयो पको देशी हुयो, हाँ बशीर कुरैशी जवान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, लजकारे हू शेर खां गजंदो, धारियो दुश्मन खौफ़ मां डिॼंदो, हू दो हो तो दिलेर सिंधी, दुश्मन जी दिल में कान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सचो देशी हुयो पको देशी हुयो, हाँ बशीर कुरैशी जवान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो, सिंध सिंधियुनि लाइ साहु ॾिनाई, ओ सिंध सिंधियुनि लाइ साहु ॾिनाई, सचो देशी हुयो पको देशी हुयो, हाँ बशीर कुरैशी जवान हुयो, सिंध जो हो सरवान सचो ऐं मोतबर इंसान हुयो। अॼु उहो वक़्तु आहे जेको शहीद बशीर ख़ान कुरैशी चवंदो हो त इहे केनाल ठहंदा, इहे डैम ठहंदा, ऐं अॼु उहे डैम ठहंदा। अॼु असां सिंधी भाइरनि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त भाउ पंहिंजी सिंध खे बचायो, पंहिंजी सिंध बगड़ खाई चुका आहिनि, ऐं हाणे जाॻो, पंहिंजी सिंध खे बचायो। जीअं सिंधु देश।